जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, पूज्य सिंधी पंचायत निवारू जे मुखी, जी हाँ दोस्तों, पूज्य सिंधी पंचायत निवारू जे मुखीअ घोषणा कई है कि निवारू में कोई भुखियो ना सुम्हे। जी हाँ दोस्तों, ॾाढी सुठी पहल है। ये पहल हर एक पंचायत के करनी घुरिजे। जयपुर शहर ही ना, अभी तो पूरे देश जी पंचायतुनि खे मुहिम हलाइणी घुरिजे कि असांजा को भी सिंधी परिवार है वो भुखियो न सुम्हे। ये ॾाढी सुठी पहल है। इन खे वठी करे उन पूरी पंचायत के अलर्ट मोड ते लगाए लाथो अथई कि केर भी भुखियो न सुम्हे। अगर कोई अहिड़ो परिवार है, कोई अहिड़ो निर्धन परिवार है या कोई अहिड़ो ज़रूरतमंद परिवार है, तो असां उनजी तन मन धन सां मदद कंदासीं ताकि निवारू क्षेत्र में केर भुखियो न सुम्हे। ऐं जी हाँ दोस्तों, इन सां गॾु उन्हनि हिकिड़ी ॿी घोषणा ॾिनी आहे भागचंद साहनी जी है कि धर्मांतरण ते पूर्णतः सां नकेल कसंदासीं। ॾाढी सुठी पहल है, ॾाढी सराहनीय पहल है दोस्तों। इन पहल जी जेतिरी प्रशंसा कजे ओतिरी घटि आहे, छोकी धर्मांतरण हिकिड़ो ॾाढो हींअर ज्वलनशील मुद्दो आहे असांजे सिंधी समाज लाइ। कई परिवार धर्मांतरण में कान, जेको ॾाढो ई ज्वलनशील मुद्दो आहे। इन धर्मांतरण जे चक्कर में त असांजो सिंध प्रांत छॾियोसीं कि असांजो धर्म न मटंदासीं, असां सदाईं सनातनी रहंदासीं ऐं असांजे धर्म ते अडिल रहंदासीं। पर अॼु दोस्तों कुझु माण्हू ॿियनि माण्हुनि जे बहकावे में अची करे धर्मांतरण ॿिया कनि ऐं पंहिंजो धर्म ॿिया मटनि, जेको ॾाढो ई गंभीर विषय आहे। ऐं ख़ासि करे सिंधी समाज में इहो ॾाढो ॾिसण लाइ करे मिले पियो कि माण्हू धर्मांतरण ॿिया कनि। त दोस्तों, इन खे ॾिसी करे भागचंद साहनीअ निवारू पंचायत जे अध्यक्ष हिकिड़ी घोषणा कई आहे कि असां धर्मांतरण ते पूर्णतः नकेल कसंदासीं ऐं सख़्तु क़दम खणंदासीं। पूरी पंचायत जा माण्हू ॾाढो ई सख़्तु क़दम खणंदासीं। जी हा दोस्तों, इहा ॾाढी सुठी पहल आहे। इहा पूरे पंचायतुनि में हिकिड़ो जेको चीज़ आहे न, आदेश पारित थियणो घुरिजे कि आख़िर अहिड़ा कहिड़ा परिवार आहिनि जेका धर्मांतरण ॿिया कनि। जी हा दोस्तों, ॾाढी सुठी पहल आहे। सिंधी समाचार राजस्थान इन्हनि जी ॿिन्हिनि ई पहल जी ॾाढी सराहना थो करे, ॾाढी प्रशंसा थो करे ऐं धन्यवाद थो ॾे भागचंद साहनी जी के, जंहिं अहिड़ी ई सुठी पहल कई आहे। निवारू पंचायत पारां दीपावली स्नेह मिलन रखियल हो, जंहिंमें सैकड़ों माण्हुनि भाग वरितो, जंहिंजे अंदरि उन्हनि मंदर जे अंदरि प्रोग्राम कयो, जेको उन्हनि जे परिसर में ठहियल आहे मंदरु, उन अंदरि उन्हनि प्रोग्राम रखियो, पंहिंजे निवास स्थान ते इहो प्रोग्राम रखियो, जंहिंजे अंदरि सैकड़ों माण्हुनि भाग वरितो, जंहिंमें मातृशक्ति तव्हां वीडियो अंदरि ॾिसंदा हूंदा कीअं भॻवान श्री झूलेलाल साईं जे पंजड़नि ते, भॻवान साईं झूलेलाल साईं जे भॼननि ते कीअं नच टुप हले पई ऐं बाक़ाइदा छेज इत्यादि लॻे पई। तंहिंखां पोइ निवारू जे पंचायत जे अध्यक्ष साहब सभिनी मातृशक्ति जो सम्मान कई। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिसी था सघो इन मातृशक्ति जे अंदरि एरिए जूं जेकी निवारू पंचायत जूं या आसे पासे जूं जेतिरियूं बि सिंधी मुखियाणियूं ऐं मातृशक्ति हुयूं, मातृशक्ति में जेकी बि असांजी माताऊं भेनरूं आहियूं, उन्हनि सभिनि जो उन्हनि सम्मान कयो। उन खां पश्चात बाक़ाइदा भॼन समाप्ति खां पोइ जेकी आरती पल्लव इत्यादि अरदास इत्यादि थिया, उन खां पोइ उन्हनि प्रसादी कई ऐं तंहिंजे अंदरि जेकी चीज जेकी भरपेट भोजन सभिनि खे कराइनि प्रसाद स्वरूप। हिन मौक़े ते जयपुर शहर जा अनेको जेका मुखी गण हुआ उन्हनि बि इन उत्सव में भाग वरितो, इन दीपावली स्नेह मिलन ते भाग वरितो ऐं इन पंचायत जे अध्यक्ष पद खे वठी करे कुझु इश्यूज़ हलिया पिए, उहो बि कल्ह टाइटल क्लियर थियो। उहो ईअं क्लियर थियो कि सैकड़ों माण्हुनि जे विच में जनता जी पुकार ते, जी हाँ दोस्तों, सैकड़ों माण्हुनि जे विच में जनता जी पुकार में जेका निवारू माण्हुनि पुनः हिकु दफ़ा चयो कि असांजा मुखी भागचंद साहनी ई रहंदा, असांखे के बि प्रकार जे इलेक्शन जी दरकार कान्हे। ऐं सभिनी बाक़ाइदा तव्हां ॾिसी था सघो वीडियो जे माध्यम सां सभिनी मातृशक्तिनि सभिनी जेका असांजा भाउर हुआ उन्हनि हथ मथे कया ऐं इन खां पोइ भागचंद साहनी पुनः जेके चीजनि खे मुखी साहब नियुक्त कया विया आहिनि। हालांकि इन खे वठी करे पहिरीं बि चर्चा हुई कि वापसि मुखी ठाहिण, वापसि हुनखे मुखी ठाहिनि पिया, पर उनखे वठी करे जनता में कुझु इशू आहे कि आख़िर कीअं इहो कमु थिए। त कल्ह उहो बि टाइटल क्लियर थियो सॼी जनता जे विच में। जी हा दोस्तों, ये भीड़ तव्हां ॾिसी था सघो पूरे निवारू जी क्षेत्र जी जेकी मातृशक्ति ऐं जेका असांजा भाउर इत्यादि ऐं तंहिंजे अलावा जयपुर शहर जा मुखिया उन्हनि सभिनि जे विच में बाक़ाइदा लोकतांत्रिक तरीक़े सां, जी हा दोस्तों तव्हां ॾिसी था सघो, लोकतांत्रिक तरीक़े सां उन्हनि खे पग पाराए करे वापसि मुखी नियुक्त कयो वियो आहे। इन मौक़े ते जयपुर शहर जा जेका शास्त्री नगर जा मुखी साहब आहिनि हरीश इसरानी साहब हिन मौक़े ते मौजूदु हुआ। तंहिंजे अलावा ब्रह्मपुरी साहब जा मुखी पुरुषोत्तम गुलवानी जी ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि विश्वकर्मा या दोस्तों विश्वकर्मा या प्रकाश
सवधानी साहब भी इन मौके ते मौजूद आहे। तंहिंजे अलावा अगरि निवारू क्षेत्र जी ॻाल्हि करूं त निवारू क्षेत्र जा जेका गणमान्य माण्हू हुते मौजूद आहे, तंहिंमें गौरी शंकर पंजवानी जी अध्यक्ष, झूलेलाल साईं सेवा समिति जा जेका अध्यक्ष आहिनि उहे मौजूद हुआ। तंहिंजे अलावा महेश कुमार सुखवानी साहब हुआ, ललित कुमार माखीजा हुआ, अशोक कुमार देवानी हुआ, सन्नी कुमार अडवाणी हुआ, सीमा कृष्णानी मुखियाणी हुई, जानकी मंगनानी मुखियाणी हुई, नीतू अडवाणी मुखियाणी ऐं तंहिंजे अलावा चतरी देवी सोमनानी, वर्षा सुगानी ऐं जेकी वर्षा पंजवाणी जी हा दोस्तों। इन जे अलावा सैकड़ो नाला आहिनि, असां केतिरा ॿुधायूं असांजे चैनल जे माध्यम सां। त चवण जो मतिलबु कई सैकड़ो माण्हुनि जे विच में कल्ह ही जेको ऐतिहासिक कार्य थियो, जेको तव्हां ॾिसी था सघो, केतिरो न सुठो प्रोग्राम थियो। तंहिंजे अलावा केतिरियूं सुठियूं घोषणाऊं थियूं मुखी साहिब जे द्वारा कि केरु भुखियो न सुम्हे, धर्मांतरण जे मथां नकेल, ऐं तंहिंजे अलावा जेको तव्हां ॾिसी था सघो लोकतांत्रिक तरीक़े सां इन्हनि खे वापसि हिकु दफ़ा पुनः मुखी पद जी जेकी पग पाराई हुई, जेको ऐतिहासिक आहे, जेको सॼो तव्हां वीडियो माध्यम सां ॾिसी था सघो था। सिंधी समाचार राजस्थान ऐं उनजी पूरी टीम मुखी साहब खे लाखों करोड़ों बधायूं थी ॾिए। ऐं इन जे मिशन में जेका धर्मांतरण जो जेको हिन जो मिशन आहे, जीअं त इहे लगाम था लॻाइणा चाहिनि, उन में सिंधी समाचार राजस्थान हिननि सां गॾु बीठो आहे। ऐं कोई बि बुखियो न सुम्हे त सिंधी समाचार राजस्थान जे वीडियो जे अंदरि हिकिड़ो नंबर हले पियो, अगरि निवारू क्षेत्र जे अंदरि कंहिंखे बि अहिड़ी को परेशानी अचे थी, भॻवान न करे, त उन हिन नंबर ते बि संपर्क करे थो सघे, ताकी असां मुखी साहब खे चई करे तव्हांजी मदद कराए सघूं। मुखी साहब तव्हांजी मदद लाइ हर समय तयारु वेठा आहिनि। जय श्री झूलेलाल।